वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते इस्लामाबाद में मौजूद आहिनि नाले वारा सहाफ़ी शाकिर सोलंकी साहब। शाकिर साहब सां पहिरें सेगमेंट में डिस्कस थियो पियो वफ़ाक़ी सियासत ते इमरान ख़ान जी तहरीक इंसाफ़ जा जेके ऑप्शन्स आहिनि उहे असां डिस्कस कयासीं। ख़बरूं आहिनि इस्लामाबाद मां त अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी जो पंजाब जे मौजूदा वज़ीर आला सां राब्तो थियो आहे। परवेज़ इलाही सां सिधो ई राब्तो आहे। वेझे माज़ी में पहिरियों दफ़ो ख़बरूं इहे आहिनि त इन खां पहिरियां आसिफ़ अली ज़रदारी जो चौधरी शुजात हुसैन सां जेका वेझड़ाइप आहे या मुख़्तलिफ़ मुलाक़ातूं हुयूं। पंजाब में छा पियो थिए, पंजाब गवर्नमेंट जेकॾहिं इमरान ख़ान अनाउंस थो करे, ऐलान थो करे असेंबलियूं डिज़ॉल्व करण जूं, त छा पंजाब जी हुकूमत या पंजाब जो वज़ीर आला पंजाब जी असेंबली खे डिज़ॉल्व करण लाइ आमादा थींदो न थींदो? परदे जे पुठियां छा पियो थिए? शाकिर साहब, पंजाब वारी सूरत हाल तब्दील थींदे नज़र अचे पई? ॾिसो, पंजाब में परवेज़ इलाही साहब ते हिकिड़ो त दिली तौर ते इमरान ख़ान खे भरोसो पाण खे बि कोन्हे त परवेज़ इलाही वाक़ई ई असेंबलियूं टोड़ींदो या न टोड़ींदो। छाकाणि त परवेज़ इलाही जे हवाले सां अञा ताईं सियासी हल्कनि में हिकिड़ो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त शायदि परवेज़ इलाही अंडर स्टेंडिंग सां आसिफ़ अली ज़रदारी ऐं चौधरी शुजात अंडर स्टेंडिंग सां न वियो हुजे। इहे ख़दशा हिकिड़ा ज़ाहिर कया पिया वञनि अञा ताईं बि। छाकाणि त परवेज़ इलाही ऐं चौधरी शुजात जे विच में जेको तल्लुक़ रहियो आहे आहिनि त पाण में सोट, पर जेको ॿाहिरनि खां वधीक ताल्लुक़ रहियो आहे इन में एक्सपेक्टेड न हुयो त परवेज़ इलाही चौधरी शुजात सां इन पछाड़ीअ में तल्लुक़ ख़राब कंदो। हिकिड़ी वज़ारत आला जे लाइ जॾहिं वज़ारत आला इहा ई नून लीग बि ॾियण लाइ तयारु हुई, यानी PDM जूं जमातूं ॾियण लाइ तयारु हुयूं, त पोइ पंहिंजे भाउ सां इन क़िस्म जो तल्लुक़ात ख़राब करण जी ज़रूरत हुनखे छो पई? इहे सवाल खोड़ सारा इन जे करे उथारिया पिया वञनि। हाणे आसिफ़ अली ज़रदारी कुझु ॾींहं पहिरियों इहो चयो त परवेज़ इलाही ऐं असांजे विच में दूरियूं तमामु घणियूं, फ़ासिला तमामु घणा वधी विया आहिनि, पर हाणे ख़बरूं अचनि थियूं त बाबा डायरेक्ट राब्ता परवेज़ इलाही सां ऐं कोशिशि इहा कुझु ॾींहंनि खां हले पई। चौधरी परवेज़ इलाही चौधरी शुजात हुसैन ऐं आसिफ़ अली ज़रदारी विच में मुलाक़ातूं बि थियूं आहिनि ऐं इहा कोशिशि कई पई वञे त जेके काफ़ लीग जा मेंबर आहिनि 10 मेंबर, इन्हनि खे टोड़जे त मामिलो सिधो थी वेंदो। छाकाणि फ़र्क़ु 7-8 वोटनि जो आहे ऐं काफ़ लीग जा 10 मेंबर आहिनि, इन्हनि मां 6 मेंबर हिन महिल ताईं जेके इतला अचनि पिया उहे चौधरी शुजात जे कैंप में वापसि अची चुका आहिनि। गैर रस्मी ऐलान जेको आहे हिकिड़ो रस्मी ऐलान बाक़ी हुनजो रहियल आहे। बाक़ी 6 मेंबर चौधरी शुजात जी हिमायत कनि था ऐं 4 मेंबर हिन महिल ताईं काफ़ लीग जा परवेज़ इलाही सां बीठा आहिनि दिली तौर ते। पर कोशिशि कई पई वञे त जेकॾहिं परवेज़ इलाही खे ई PDM जो वज़ीर आला बणाइजे। इहो जॾहिं परवेज़ इलाही वज़ीर आला थियो हो तॾहिं मूंखे इहा असांजी मुलाक़ात थी मौलाना फज़लुर रहमान सां। उन मौलाना फज़लुर रहमान हिकिड़ो जुमिलो चयो त कुझु ॾींहंनि खां पोइ, कुझु अरसे खां पोइ इहो ई वज़ीर आला हुजे, थी सघे थो PDM ऐं हुजे PDM जे तरफ़ां नून लीग जे तरफ़ां, यानी परवेज़ इलाही। इहे मौलाना फज़लुर रहमान जा अल्फाज़ तव्हांखे ऑन द रिकॉर्ड ॿुधायां पियो। त माना ही प्लान जेको स्क्रिप्ट लिखियो वेंदो आहे शायदि उन तहत हले पियो ऐं इहो बि थी सघे थो त परवेज़ इलाही वज़ीर आला हुजे ऐं PDM जे तरफ़ां हुजे। पर पंजाब में सूरत हाल मूंखे नथो लॻे, इमरान ख़ान खे भरोसो कोन्हे। असेंबलियूं टोड़ण जी सूरत नौबत मूंखे नथो लॻे त ईंदी ऐं जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल जेकॾहिं परवेज़ इलाही वाक़ई इमरान ख़ान सां सचो थी बीठो त पोइ परवेज़ इलाही खे एतमाद जो वोट वठण लाइ चयो वेंदो ऐं परवेज़ इलाही जा माण्हू टोड़ण जी कोशिशि कई वेंदी त जीअं एतमाद जो वोट हू न वठी सघे ऐं वज़ारत आला हुनजी हली वञे। पर इन में बहरहाल हिन महिल डिस्कशन हले पई। इहे इनिशियल हिकिड़ी डिस्कशन आहे, इब्तिदाई ऑप्शन आहिनि जेके डिस्कस कया पिया वञनि, मेल मुलाक़ातूं कई पिया वञनि। शाकिर साहब, माना पाण सवली सिंधीअ में इहो सम्झूं त फ़िलहाल जेका सिचुएशन आहे त परवेज़ इलाही साहब बि इमरान ख़ान साहब सां ॿ हथ करे वेंदो। मौजूदा जेका पिक्चर आहे पोइ सियासत आहे, सुभाणे कहिड़ी सूरत हाल कहिड़ो रुख़ अख़्तियार करे। शाकिर साहब, सहाफ़ी अरशद शरीफ़ जे क़त्ल केस जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में हियरिंग्स हलनि पियूं। हाई प्रोफाइल मर्डर आहे, शयूं जेका JIT जे तरफ़ां पेश कयल रिपोर्ट आहे सुप्रीम कोर्ट में, उन में बि इहो चयो वियो आहे त हीउ जेको क़त्ल आहे अरशद शरीफ़ जो उहो प्लानिंग तहत, मनसूबाबंदी तहत कयो वियो आहे ऐं केनिया जी जेका पुलिस आहे उहा इन्वेस्टिगेशन में, जांच में कंहिं क़िस्म जो सहकार न पई करे। परॾेही किरदारनि जो ज़िक्र कयल आहे हिन JIT रिपोर्ट में। जॾहिं त अरशद शरीफ़ जा जेके JIT इन में मेंबर पंहिंजो मेज़बान हुआ कीनिया में, खुर्रम ऐं वक़ार, उन्हनि जे किरदार ते पिणु तहक़ीक़ जी ॻाल्हि कई आहे JIT। अॼु सुप्रीम कोर्ट जा कुझु नवां हुकुम आया आहिनि, इन हवाले सां तव्हां कुझु अपडेट ॾींदो?
तो छा पियो थिए? जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट में आज सुमोटो केस जी समाअत थी आहे। अरशद शरीफ क़त्ल केस जे हवाले सां अरशद शरीफ जी वालदा भी उन में शरीक थी आहे ऐं उन जी बेवा भी सुप्रीम कोर्ट में कमरे अदालत में आई। वालदा भी पंहिंजो हिकिड़ो बंदि लिफ़ाफ़ो चीफ जस्टिस जे हवाले कयो आहे, पंहिंजो सॼी रुदाद उन में ॾिनी आहे ऐं उन में नाला भी ॾिना आहिनि त केरु केरु मुंहिंजे पुट जा कातिल आहिनि ऐं छाकाणि त अरशद शरीफ उन्हनि जे लाइ वालदा जो इहो चवणु आहे त अरशद शरीफ उन्हनि जे लाइ चई पियो आहे। सो उहो वरी अटॉर्नी जनरल खे चीफ जस्टिस चयो आहे त हिन में ख़त में नाला आहिनि ऐं हिननि जो जाइज़ो वठो। समाअत में अॼु जेका वज़ारत दाख़िला जेका रिपोर्ट फैक्ट फाइंडिंग भी रिपोर्ट पंहिंजी जेका आहे उहा ॾिनी आहे ऐं चीफ जस्टिस उन ते शाबाशी ॾिनी आहे त ही क़ाबिल रश्क आहे जेका आहे फैक्ट फाइंडिंग। लेकिन मुअज़्ज़िज़ जज जेके साथी जज आहिनि उन्हनि जा 5 रुकनी बेंच आहे जंहिं समाअत कई आहे, उन्हनि खोड़ सारा सवाल बि उथारिया आहिनि इन फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट जे हवाले सां। त रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त कीनियन पुलिस जे चइनि एहलकारनि फायरिंग कई आहे। त मुअज़्ज़िज़ जज सवाल उथारियो त बाबा उहे तव्हां उन्हनि सां मुलाक़ात कई आहे ऐं 3 जेके फायरिंग करण वारा एहलकार आहिनि कीनिया पुलिस जा उन सां मुलाक़ात थी आहे। हिकिड़ो ज़ख़्मी हुयो, चौथो उन सां मुलाक़ात न थी सघी, पर उन्हनि जा न नाला ॾिना विया आहिनि। इहे जजनि सवाल उथारिया त बाबा नाला बि न ॾिना विया आहिनि त पुलिस एहलकारनि जा नाला कहिड़ा हुया ऐं उन्हनि जो उनजे ख़िलाफ़ FIR में नालो कोन्हे। FIR जेके फायरिंग करण वारा आहिनि उनजे ख़िलाफ़ FIR न आहे, जंहिं ते एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत खे चयो त इहो वरी इन जो जाइज़ो वठिणो पवंदो, कानून ॾिसणो पवंदो त फॉरेनर जे ख़िलाफ़ गैर मुल्कियुनि जे ख़िलाफ़ जेको केस जेको आहे या वाक़ियो जेको आहे उहो बि कीनिया में ऐं वाक़ियो कयो बि कीनियन पुलिस आहे त उनजे ख़िलाफ़ पाकिस्तान में FIR थी सघे थी या नथी थी सघे, इन जो बि जाइज़ो वठिणो पवंदो। ऐं पोइ चीफ जस्टिस इहो हुकुम ॾिनो आहे त हिकु नई JIT हिकिड़ी क़ाइमु कई वञे ऐं उन में ISI, IB, FIA ऐं पुलिस जा जेके एक्सपर्ट ऑफिसर आहिनि उहे शामिल कया वञनि ऐं अहिड़ा इन क़िस्म जे ऑफिसर शामिल कया वञनि जेके कंहिं दबाव में न अचनि ऐं आज़ादाना तहक़ीक़ात बि करे सघनि ऐं ॿाहिरि खां यानी परॾे मां जेके सबूत आहिनि उहे बि इकट्ठा करण जा जेके आहिनि एक्सपर्ट हुजनि, पर बुनियादी तौर ते वक़ार ऐं खुरम जेके आहिनि ॿाहिरि उन्हनि जो महिमान हुयो ऐं उन्हनि खां तहक़ीक़ात जो आगाज़ थियणु घुरिजे। ऐं वक़ार जे हवाले सां फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट में इहो बि ॿुधायो वियो आहे जी CCTV फुटेज लाइ पहिरियों हू ॾियण लाइ राज़ी थियो, पर पोइ हुन चयो त मूंखे पंहिंजे वकील ऐं मूंखे पंहिंजे घरवारीअ मना कयो आहे त इहो CCTV फुटेज न ॾे। त CCTV फुटेज बि फैक्ट फाइंडिंग कमेटी जेका आहे उनखे न ॾिनी वई आहे। त खोड़ सारा इन में झोल आहिनि पंहिंजी जॻह ते फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट में, पर उनजे बावजूदि खोड़ हवालनि सां इनखे एप्रिशिएट कयो पियो वञे त महिनत कई वई आहे, इन ते कमु कयो वियो आहे ऐं पर खोड़ सारा सवाल बि इन ते उथारिया विया आहिनि। बहरहाल चीफ जस्टिस इन ते हुकुम ॾिनो आहे त नई तहक़ीक़ाती टीम क़ाइमु कई वञे ऐं अरशद शरीफ जे वालिद जो बि उन बयान रिकॉर्ड कयो वञे। जी शाकिर साहब, JIT पहिरियां जेका हुई उन में ISI जा रिप्रेज़ेंटेटिव न हुआ, आर्मी जा रिप्रेज़ेंटेटिव न हुआ, हिन में इहो इज़ाफ़ो थियो आहे ऐं कोर्ट जीअं तव्हां ॿुधायो पिया त रिपोर्ट खे हिकिड़ा पोर्शन्स खे हिकिड़नि खे एप्रिशिएट बि कयो आहे, त वरी जेके उन में नुक़्स रहिजी विया आहिनि उन्हनि ते तनक़ीद बि कई आहे। FIR हिन मामले जी अॻुवाट सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते हिकिड़ी दाख़िल थी चुकी आहे। हाणे अॼु अरशद शरीफ जी वालदा जेके नवां नाला ॾिना आहिनि उन्हनि जो कहिड़ो लीगल स्टेटस अॼु को सुप्रीम कोर्ट में इन हवाले सां डिस्कस थियो त ॿी FIR दाख़िल थींदी या इन मामले खे ईअं जीअं जो तीअं छॾियो वियो फ़िलहाल? ॾिसो, अरशद जेका FIR थी आहे रमना थाने ते थी आहे, 3 वक़ार खुरम ऐं उन्हनि जो टियों जेको साथी आहे उनजे ख़िलाफ़ थी आहे ऐं अरशद शरीफ जी वालदा इन FIR खे तस्लीम नथी करे उनखे रिजेक्ट कयो आहे। उन पंहिंजा नाला ॾिना आहिनि ऐं एडिशनल अटॉर्नी जनरल खे इहो चयो वियो आहे चीफ जस्टिस जे तरफ़ां त जेके हिन में नाला ॾिना विया आहिनि अरशद शरीफ जे वालदा जे तरफ़ां इन्हनि जो जाइज़ो वरितो वञे। अब हाणे ज़ाहिर आहे हुकूमत जाइज़ो वठंदी, एडिशनल अटॉर्नी जनरल या अटॉर्नी जनरल हुकूमत जो नुमाइंदो हूंदो आहे ऐं हुकूमत जे साम्हूं जेको अरशद शरीफ जे वालदा जो ख़त आहे जेको या दरख़्वास्त आहे उहा रखी वेंदी ऐं हुकूमत इहो डिसाइड कंदी, हुकूमत या अदालत डिसाइड कंदी, अदालत को हुकुम ॾे त ॾे, पर अञा ताईं इन हवाले सां का वाज़े फ़ैसिलो साम्हूं न आयो आहे। वॾी महिरबानी शाकिर सोलंकी साहब, तव्हां वक़्तु ॾिनो। व्यूअर्स, नाले वारो सहाफ़ी ऐं तजज़ियेकार शाकिर सोलंकी साहब असां सां गॾु हो इस्लामाबाद में जेका सियासी सूरत हाल आहे ऐं सहाफ़ी शहीद सहाफ़ी अरशद
शरीफ़ जे क़त्ल केस जे हवाले सां बि शाकिर असांखे इलाही सारी मालूमात ॾिनी। वक़्त पे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं ऐं प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखबो।